नाज़रीन खे ते अपडेट कंदा हलूं त सिंध में पहिरों भेरो कंहिं वज़ीर पंहिंजे औलाद खे सरकारी स्कूल में दाख़िल करायो आहे। इहा अपडेट खे ॾींदा हलूं त सिंध जे तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह पंहिंजी धीउ कैफुल वरा ऐं पंहिंजे भाउ सरताज शाह जूं न्याणियूं उमेज़ा ऐं अलीज़ा खे साण करे पायलट प्राइमरी स्कूल जेको मीरान हाई स्कूल हैदराबाद में आहे उन सरकारी स्कूल में फॉर्म भराए दाख़िला कराई आहे ऐं पंहिंजे घरां अहिड़ी अमली मिसाल ॾेई ॿियनि खे सरकारी स्कूल ॾांहुं वापसी जी दावत ॾिनी आहे। नाज़रीन असां खे अपडेट कंदा हलूं था त सिंध में पहिरों भेरो कंहिं वज़ीर पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूल में दाख़िल कराए उन्हनि खे सिंध जे माज़ी में अहिड़ियूं घटि मिसाल मिलनि थियूं जिते वज़ीरनि ऐं मुशीरनि जा ॿार फॉरेन में पढ़ण बजाए हाणे मक़ामी सरकारी स्कूलनि में दाख़िल थियनि था ऐं इन जी शुरूआत तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह पंहिंजी धीउ ऐं पंहिंजे भाउ सैयद सरताज शाह जी न्याणियुनि अमीज़ा ऐं अलीज़ा सां दाख़िल करे कई आहे, जेका हिकु अमली मिसाल आहे ऐं ॿियनि खे सरकारी स्कूलनि ॾांहुं वापसी जी दावत आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त सैयद सरदार शाह पंहिंजी औलाद खे दाख़िल करे अमली मिसाल त ॾिनो आहे, हाणे असां कॾहिं पंहिंजनि ॿारनि खे सरकारी स्कूलनि ॾांहुं वठी हलंदासीं।